कलयुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा। संतन जा वचन तो भाई की कलयुग में केवल जेके नाम जो सहारो खणंदा, भगवान जी भक्ति जो सहारो खणंदा, प्रभु जी कृपा जो सहारो खणंदा ऐं भक्ति कंदा, जेके जाप कंदा, नाम जपींदा, सुमिर सुमिर नर उतरे पारा। केवल हिकिड़ो ही साधन तो भाई भगवान जो भजन, भगवान जी भक्ति। चओ हरे राम। जीअं हिकिड़े शहर वञण जे लाइ भले कई रस्ता थी सघंदा आहिनि, हा न भाई, कोई हिन तरफ़ां हली वियो, कोई हेॾां, थी थो सघे मंजिल मिली वञे। तीअं ई अगर भव सागर पार करणो आहे, भगवान ताणी पहुचणो आहे, त चवनि था साधन हिकिड़ो ई आहे, आधार हिकिड़ो ई आहे, प्रभु जी भक्ति। बस प्रभु जी शरण। चओ हरे राम, हरे कृष्ण, जय श्री कृष्ण। चओ न भाई जय श्री कृष्ण, अना प्रेम सां चओ जय श्री कृष्ण। तव्हां ॾिसो हर संत महात्मा भक्त जन या हर ग्रंथ, हर शास्त्र, हर वेद भगवान जे नाम जी महिमा करे रहिया आहिनि। हिकु त भगवान जी महिमा करे रहिया आहिनि, पर भगवान जे नाम जी महिमा। संतन त चयो आहे कि राम से बड़ा राम का नाम। थोड़ो वीचार कयो इन ॻाल्हि ते भाई, कि उन्हनि भगवान खां बि वॾो अगरि चयो आहे त उहो भगवान जो नाम आहे, जंहिंजी महिमा खुद भगवान नथा चई सघनि। तुलसीदास जी महाराज जेॾीमहिल उन्हनि रचना कई, भगवान जी महिमा लिखी रामचरितमानस में, ऐं अनेक उन्हनि पद बि लिखिया, खूब रचना कई, भगवान सां उन्हनि खूब प्रेम कयो। तुलसीदास जी महाराज उन्हनि हनुमान जी महाराज जा दर्शन भी कया, राम जी जा भी दर्शन कया तुलसीदास जी महाराज, हनुमान जी कृपा सां। उन्हनि जॾहिं रचना कई त आखिरी उन्हनि छा लिखियो ख़बर अथव? उन्हनि लिखियो कि बस कहो कहा लग नाम बढ़ाई, कि मां केतिरी प्रभु जे नाम जी महिमा कया, राम न सके नाम गुण गाई। कि भगवान रघुनाथ भी खुद पंहिंजे नाम जी महिमा न चई सघंदा। तुलसीदास जी महाराज लिखियो, ऐं ते पंहिंजी कलम भी तोड़े छॾी। बस हाणे इन खां वधीक मां छा लिखां भाई, कि खुद भगवान जंहिंजो नाम, जंहिंजे नाम जी असां महिमा था कयूं, उहे प्रभु भी पंहिंजे नाम जी महिमा नथा चई सघनि। चओ राम, एॾी महिमा आहे प्रभु जे नाम जी। कोई महसूस करे भाई, कोई विश्वास करे, भगवान जे नाम ते भरोसो करे। चओ जय श्री कृष्ण। हर शइ ते भरोसो कंदा आहियूं भाई, हा न। हर शइ में थोड़ी असांखे एतिरो एडवांटेज मिलंदो आहे भाई पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। हाँ, हालो कोई शइ में मिली वेंदो आहे भाई, ठीकु आहे, पहिरियों इस्तेमाल करे ॾिसो, भरोसो अचेव त वठिजो, न त पैसा वापस। ये स्कीम सभिनीनि में थोड़ी हलंदी आहे। चओ हरे राम। हर शइ में भरोसो करे वठंदा आहियूं। ट्रेन में वेहंदा आहियूं, कॾहिं ड्राइवर जी इंक्वायरी कई आहे असां? हाँ, सोहान भैया हाणे वेंदव जाॾे वापसि शहर, जीअं ट्रेन में वेहंदव, उन ट्रेन ड्राइवर खां पुछंदव छा भैया घणनि सालनि खां तो हलाए, तो वटि लाइसेंस आहे कि न आहे? चुपचाप ट्रेन में वेही रहंदव, भरोसो कंदव। प्लेन में चढ़ंदव त पायलट खां वञी कुछ न पुछंदा आहियूं, भरोसो करे वेही रहंदा आहियूं। कार अगर कोई ड्राइवर हलाईंदो आहे त भरोसो करे वेही रहंदा आहियूं भाई, ठीकु, भरोसो आहे। गाड़ी हलाइण वारे ते भरोसो आहे, ट्रेन हलाइण वारे ते भरोसो आहे, फ्लाइट हलाइण वारे ते भरोसो आहे, पर जेको दुनिया हलाए रहियो आहे उन ते भरोसो न आहे। चओ जय श्री कृष्ण। उन ते बि त भरोसो हुजे भाई। उहो भरोसो कीअं ईंदो? चवनि था प्रेम करण सां, प्रीत करण सां। बस प्रीत थी वञे प्रभुअ सां त प्रेम थी वेंदो आहे, भरोसो अची वेंदो आहे भाई। श्री कृष्ण गोविंद।